सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। सोटे लाला छो थियो जो तू अची वई। सोटे मुंहिंजो सिर तो मथां कुर्बान, हुकुम कर। लाला जी आखिरी वसियत गौर सां ॿुध। न सोटे न, मालिक साईं तोखे हयात ई ॾींदो। ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? लाला मुंहिंजो वक़्तु पूरो थी चुको आहे। मुंहिंजी आखिरी वसियत ॿुधी छॾ। लाला घोट वापस वञी मुंहिंजी ओता खे संभाल, छो त नवाब खान मुंहिंजे घर ज़मीन ऐं ओताक मथां हमलो ज़रूर कंदो। मां वरी बात मुंहिंजे लाश खे मुंहिंजे दोस्तनि जे हवाले कजो। उहो मूंखे राति जे अंधेरे में वही दफ़न कंदा। ऐं लाला मुंहिंजे मौत खे राज़ में रखजो, कंहिंखे बि ख़बर न पवणु घुरिजे त को सजाउल ख़ान मरी चुको आहे। हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, मुंहिंजे मौत ते को रंजो ग़म कजो न, रोज़ाना दही वड़ी तॾो यादि सिझो कजो। इहा मुंहिंजी वसियत थी लाला त को सोटे सोटे बाबा साईं, बाबा साईं। बाबा ये मालिक जी शइ मालिक ताईं पहुती। सोटे जे मौत जी ख़बर कंहिंखे बि न पए। लाला तू अकबर वञी उता खे संभालियो, पर जे कफन ऐं दफन जो बंदोबस्त सभु असां पाण ई कंदासीं। बाबा साईं अरे ने बागा छा थियो आहे? छा कीधो? बाबा साईं ॻाल्हि 5 लखनि जी आदीदम, तूं त लख त मुंहिंजे इनाम आहिनि थी चयो न मूंखे। एतिरो ॻाल्हि में वज़न हूंदो, इनाम बि तोखे ओतिरो ई मिलंदो। छा सिजावल मरी वियो आहे छा? बाबा साईं सिजावल जे मौत जी ख़बर न आहे पई, मूसा जी पकी ख़बर आहे। इहा ख़बर त 10 लख जी आंधी थी। 2 लख त थिया। न न न न, मां घणी लालच न कंदुसि, छो जो मूंखे पादर त लॻंदा ई लॻंदा। जे ॿुधाइण में डर कंदे पादर त लॻंदई। बाबा साईं मां पावल जे बाता पकी ख़बर ॿुधी आहियां त मूसा खान पंहिंजे दोस्त हशमत खान जे काछे तरफ़ निकिरी वियो आहे। हशमत खान काछे जो आहे, तो बि मूसा जो दोस्त। हाणे इहा ख़बर पवंदी त इहो निभागो रहे किथे। बाबा साईं हशमत खान जी ख़बर तव्हांखे मीर या हाशू या दरिया खान खां पवंदी। तूं बहावल मथां नज़र रखंदो अच, तोखे इनाम मिलंदो रहंदो। हाज़िर बाबा साईं, जेको तव्हांजो हुकुम। बावल जे मथां त मुंहिंजी पकी नज़र आहे, महिरबानी। हशमत निभागे जी जांच त करणी पवंदी, त रहे किथे।
मूसा 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 तुझे पैर के मां चंगी तरह सुना चंगी तरह और बस तू बकदम मुखा गया है ऐ मीर बकदम पोया केतिरो लिखंदे मूसा केतिरो लिखंदे मीर तुंहिंजो पीछो कब्र ताईं न छॾींदे कब्र ताईं भले लिख बेगुला अच्छा तो बुख ते आंड्रा पदार्थ जा पट जड हिन खे अलाए कहिड़ी शइ मिली आहे जो ढो करे उघरायूं जो वते आहे तव्हांजी मथां फिटल आहे सालूअ जी मालिक सणाई कई आहे तव्हां छो था सड़ो साड़ त कोन्हे पर इहो ॿुधाए सुबुह सुबुह सां इहो ढो काथां कयो थी अदी असुल में छा आहे जो राति फ़कीरनि अचे मूंखे वरायो ॾाढा पादर आहिनि चइनि असां सां गॾिजी वेही मिठाई खा छा इहा मिठाई तो खाधी न न खाधी फ़कीरनि पर मूंखे पादर हणी पाण सां गॾु ज़ोरी खाराइनि ॿुधो मिठाई तो खाधी या फ़कीरनि ॻाल्हि खे खोले चिटो कर त ख़बर पए त मिठाई खाधी के अधु हुननि खाधी अधु मूं खाधी अधु हुननि खाधी थोरी मूं खाधी थोरी हुननि खाधी थोरी मूं खाधी ब्रेक 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 हेॾे मिठाई किलो ही आहे बड़ो जो हुननि बि खाधी वरी हिन बि खाधी वरी तो बि खाधी वरी हिन बि खाधी वरी हिन बि खाधी मिठाई खुटे नथी छो वॾी बरकत ही फ़कीरनि जे हथ में ईअं सम्झ त 1 किलो मिठाई पूरो मण थी वियो मण छा मण बणजी वियो त हिकिड़ो कम त कर तू किलो खन ॿी मिठाई घुराए फ़कीरनि खे मिड़ई मिंथ मेड़ कर त जीअं मण थी वञे पोइ बस सभु भो करे मिठाई खाओ पोइ त पूरो महीनो पिया खाईंदासीं आहे तुंहिंजे पीउ जो माल आहे न जो तूं अकेलो महीनो वेठो खाईंदे बेगुल हे छा मूंखे शिकायत मारी थो छा तोखे बि मिठाई मिलंदी दुआ कयो त मण मिठाईअ जो थी वञे राति में पोइ बस सभु खाईंदासीं मिली करे हा इहा ॻाल्हि आहे माण्हू थींदो न त मां 10 किलो हिकिड़ा खाईंदुसि 5 किलो ॿिया खाईंदुसि पोइ वरी 5 किलो वारे ॿिया खाईंदुसि पोइ मां खाईंदो ॾिसो जेकी बचंदी पोइ हिन ग़रीब खे ॾिजो हे बि ग़रीब आहे असां गॾा छा कयूं भला ग़रीब ते एहसास कजे आहे आशो मूसा जो ॾस पइजी वियो आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त इहो मीर बि मूसा जे पोयां हूंदो हाणे ईअं करिजो ॿ टे हमड़ा वठी उन्हनि जे पोयां निकिरी वञो हिन दफ़े मूसा तव्हां खां बचण न घुरिजे कोन बची सघंदो सरकार मां अॼु शाम जो मूसा जो लाश तव्हांजे पेरनि में अची रखंदुसि मूसा जी लाश आणण जी का बि ज़रूरत कोन्हे का तव्हांखे जिते बि नज़र अचे न उनखे उते ई पूरो करे खॾ कोटे दफ़न करे छॾियोसि ठीकु है सरकार जेको तव्हां चयो आहे ईअं ई थींदो लाला मूंखे यकीन नथो अचे त अदा मरी चुको आहे हाकिम ज़ादी मां सोट जो लाश पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां पोइ केॾी महिल अदा जो तॾो विछाईंदो असांखे सोट जी आख़िरी वसियत जो एतिराम करणु घुरिजे न ई तॾो कंदासीं न ई सोट जे मौत जी ख़बर फैलाईंदासीं पोइ भाॼाई खे कीअं यकीन थींदो सोट जे मौत जी ख़बर मां वञी महिरू खे ॾेई थो अचां तूं पंहिंजो सामान ठाहे रख राति हली हुन जे घर में रहंदासीं पोइ महिरूअ खे पंहिंजे पेरनि में झुकाइण तुंहिंजो कमु ऐं ओताक ते जेके सोट जा वाठा वेठा आहिनि उन्हनि खे पादर हणी मां ॿाहिरि कढंदुसि उन खां पोइ हिन ॻोठ जे मथां तुंहिंजो ऐं मुंहिंजो राज हूंदो लाला असांजी सिंधीअ में चवणी आहे जे उभरंदे ई ता न कयो उहो लहंदे वरी छा कंदो उनजे करे कुझु ॾींहंनि जे लाइ तोखे अदा जीअं सख़्तु थियणो पवंदो जेकॾहिं तूं हिन ॻोठ जे मथां पंहिंजी बादशाही बरक़रार रखणु चाहीं थो त हाकिम ज़ादी हाणे कंहिंजे बि मथां रहम न कयो जेको कुछंदो न उहो मारियो वेंदो
लाला भाॼाई खे पंहिंजे क़दमनि में झुकाइण मुंहिंजो कमु आहे ऐं ओताक ते कब्ज़ो करे वेहण तुंहिंजो कमु आहे, छो जो हिन सॼी मिल्कियत जा वारिस तूं ऐं मां आहियूं। छा त सम्झी दरिया ख़ान, मूसा मंज़िल ताईं पहुची वेंदो? हितां त मूसा खे खेर साम्हूं रवानो कयो आहे, पोइ जी ख़बर न आहे। मां त पंहिंजे हिसाब सां निकिरी वियुसि, पोयां त को बि माण्हू कोन आयो। बाक़ी बख्शल खां जांच करणी पवंदी। बशकल जो नंबर बंदि थो पियो मिले, मूं 2-3 दफ़ा कोशिश कई आहे। किथे ईअं त न आहे बख्शल नवाब खान जे माण्हुनि जे हथ चढ़ी वियो हुजे? थी सघे राति जो उजाॻो हुजेसि, ऐं अञा निंड में हुजे। पर एतिरी बि निंड बख्शल कोन कंदो। बख्शल सां को न को मसलो आहे ज़रूर। इहा जांच असांखे करणी पवंदी। पर इहा ख़बर असांखे तॾहिं पवंदी जॾहिं नवाब खान जे कंहिं कमज़ोर माण्हू खे असां पकड़े हिते खणी ईंदासीं। इन लाइ असांखे नवाब खान जे ॻोठ जो रुख करणो पवंदो। पहिरियां मूसा खां त फ़ोन करे पुछा कर किथे पहुतो। हुन जो नंबर बि बंदि थो मिले। मूंखे पक आहे त मूसा नंबर कॾहिं बि न खोलींदो। यार इहा ई त मूसा जी ख़राब आदत आहे। मूसा इहे सभु मसइला पंहिंजे सिर मथां वसाईंदो आहे ऐं हू दोस्तनि खे कॾहिं बि तकलीफ़ न ॾींदो आहे। रहीम नंबर इन करे बंदि कयो अथई जो असां हुन खां पुछंदासीं हू असां सां कूड़ न ॻाल्हाईंदो, इन ई जे करे नंबर बंदि कयो अथई। वॾे जे हुकुम मूजिब उनजी औताक ऐं ज़मीन असांखे संभालणी पवंदी। हा हा बिल्कुलु, असां ई त संभालींदासीं। सलीम बि असां सां गॾु आहे। वॾे जा जेके बि दुश्मन आहिनि न उहे सभु खुली साम्हूं अची वेंदा। खुली त दुश्मन साम्हूं ईंदा, पर उन्हनि खे मुंहुं कीअं ॾींदासीं? वॾे जी सॼे तर में संगत आहे, उहे न साम्हूं खुली बीहंदा त दुश्मन जे मथां दहमान थी पवंदो। पोइ हल त हली वॾे जे वेझनि सां मिलूं न, ॾिसूं त दुश्मन केरु आहे ऐं सॼण केरु आहे। बदिल जी वियो संसार, लालच जो वाल तु न पार, केॾो बदिल जी वियो संसार। जाते काथे आ तकरार, है तकरार, अमुन मोहब्बत किए हिते मोटे, हर को बेले खड थो खोटे। अमुन मोहब्बत किए हिते मोटे, हर को बेले मूसा खड थो मूंसां मूंखे ॾाढी उञ लॻी आहे।
नैना पानी त हितां काफ़ी परे आहे। तोखे उन सहणी पवंदी पाणी ताईं पहुचण लाइ अञा असांखे 1 कलाक जो पंधु करणो पवंदो। 1 कलाक जो। मतलब जी ही दुनिया है के रुब के सां सच्चो मूसा मां मरी वेंदी साईं। न नैना न मूसा तोखे ईअं मरण कोन ॾींदो। तोखे बचाइण जो मूसा वाइदो कयो आहे। जेसी ताईं तुंहिंजो ही मूसा ज़िंदा आहे न तेसी ताईं दुश्मननि खे तो ताईं पहुचण कोन ॾींदो तो ताईं पहुचण। मूसा ॿियनि दुश्मननि खे त मुंहुं ॾेई वेंदे पर हींअर ज़ालिम जेको असांजे पोयां आहे हुन मां कीअं जान छॾाईंदे। मूं घणो दरगुज़र कयो नैना, मूं घणो दरगुज़र कयो पर हाणे जेकॾहिं मीर साम्हूं आयो न त सिधो गोलियूं सीने में ठोकींदोमांसि। सीने में दुनिया है फिरनी गिरनी जहड़ी करनी तहड़ी भरनी। कौन छड़ींदो से ज़ालिम ले तो कब्र में पर मीर तो सक जे तह में भी गोले लांदो। कौन छड़ींदो से मूसा मूसा अॻे तोखे एतबार न ईंदो त तुंहिंजे लाइ ॾुख जी ख़बर आहे। सोट सिजावल मारिजी वियो आहे। ॿी ॻाल्हि त हुनजे लाश खे खुफ़िया तौरु दफ़न कयो आहे। मूंखे ॾुख आहे भाॼई त तोखे सोट जो आख़िरी दीदार बि नसीब न थियो। महिरूमा नवाब खान जे ॻोठ तरफ़ वञी रहियो आहियां। उते मूंसां को धोखो थिए या धोखे सां मां मारियो वञा त इहो राज़ कंहिंखे महसूस थियण न ॾिजे त को मां मारियो वियो आहियां। ऐं हिकु ॻाल्हि जो ध्यानु रखजांइ, न को रोजराड़ो न ई को ग़म कजांइ। बसि पाण खे मज़बूत कजांइ। कंहिंखे बि आउं त न ॾिजांइ त को मां मारियो वियो आहियां। हिकु ॻाल्हि यादि रखजांइ मेर, जेकॾहिं मुंहिंजे दुश्मननि खे ख़बर पई हाणे तोसां का बि रियायत न कंदा ऐं पक ॼाणजांइ हो तोखे हिन घर मां धिकी ॿाहिरि कढंदा। हिन लाइ जेकॾहिं मरी पवां त हुन ॻाल्हि खे राज़ में रखजांइ, कंहिंखे आउं त न ॾिजांइ। सिजावल खे मारण वारो केरु आहे? नवाब खान हुनखे धोखे सां माराए छॾियो आहे। इहा ॾुख जी ॻाल्हि मूंखे ॿुधाइण खां पहिरीं तूं वञी सोट जो पलांत करी। हा, सोट जो पलांत बि थींदो भाॼई। मां सिर्फ़ु इहो ॿुधाइण आहियां त मां ई हाकिमज़ादी
हिते रहण था अचो। अचो भली अचो, मां बि ॾिसां थी त मूंखे कहिड़ा हिते दंभ ॾियण लाइ था अचो। सूबेदार साहब, मूं कुछ खाली अफ़वाहूं ॿुधियूं आहिनि। हाणे तव्हां जांच कयो त हिन में सच्चाई केतिरी आहे। हुकुम क्यों नवाब खान, कहिड़ी जांच करणी आहे? मूं ख़बर ॿुधी आहे त सजावल खान मारिजी वियो आहे। छा सजावल खान मारिजी वियो आहे? जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे ऐं तूं मूंखे सजावल जे क़बर जे मथां हली बीहारी थो त पोइ पूरा 5 लख तोखे नज़राने जा ॾिस जेके सजावल जे रूह खे ऐसाले सवाब ख़ातिर हूंदा। सजावल जी मौत जी ख़बर चारों तरफ़ पखिड़िजी वञे हा। इहा त असांखे मज़ाक कई आहे। जेकॾहिं इहा मज़ाक आहे त पोइ इहा लाजवाब मज़ाक आहे। छा सूबेदार साहब तूं हिन मज़ाक मां मज़ो वठणु नथो चाहीं? ज़रूर नवाब खान, ज़रूर। त पोइ वञ सूबेदार, वञ हिन पूरी हक़ीक़त खे फलोरे मुंहिंजे साम्हूं अचिजांइ। ठीकु आहे नवाब खान, इहा पूरी हक़ीक़त मां तव्हांखे शाम ताईं आणे ॾींदुसि। मज़ाक? छा अहिड़ी मज़ाक बि थी सघे थी? पर जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ सजावल खे मारण वारो जवान कहिड़ो आहे? ख़बर ॾेई आयो। मूंखे ख़बर आहे त अदा जी मौत जी ख़बर अजय मेरू जीअं ॿुधी हूंदी त तुंहिंजे लाइ बुरी ख़बर आहे। सोट सजावल मारिजी वियो। लाला लाला ये जो कौन है सजावल तो मर सके लाला से दोबारा तो करने लगे सजावल अबे क्या जात रे चले वे ना हकमज़ादी, अहिड़ी का बि ॻाल्हि न थी। जॾहिं मूं इहा ख़बर महरूअ खे ॾिनी न, हुनजे अखियुनि में दहशत भरिजी आई ऐं मां महरूअ जी अखियुनि में इंतकाम जी बाह ॾिसी आयो आहियां। हाणे हुन घर में कदम रखण खां पहिरियां असांखे 1000 बार सोचणो पवंदो। लाला अदा जा जेके औताक ते दोस्त आहिनि न, तूं उन्हनि खे पाण सां गॾु मिलाए छॾ। जेके तोसां गॾु न हलनि न, उन्हनि खे तड़े कढी छॾ। हाणे हिते असांजा हुकुम हलणु घुर्जनि। अमां, मां ॿाहिरि वञा थो, दोस्तनि सां मिलां थो, उन्हनि खां हाल हवाल पुछां थो। मूंसां हिते आ या निकिरी वियो? अलाह कंदो बाबा, त मूंसां निकिरी वियो हूंदो। हा मां, अलाह साणे ई कंदो, ईअं ई थींदो। अलाह कंदो हुनखे कोसो वाह न लॻंदो। खुदा कंदो बाबा त तूं खेरनि जी ख़बर आणींदी। मालिक साईं, तूं मूंसां खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।